दर्जो पढ़ंदी आहियां। मां बैरागढ़ में रहंदी आहियां। मां तव्हांखे हिकु कविता ॿुधायां थी। बांदरमल जी छटी पुराणी चैनदनि ते आहे कहाणी। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटीअ मां थाने सारा करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छटी पुराणी चैनदनि ते आहे कहाणी। जॾहिं थिए त उसका व्याकुल चवे छटीअ खे बांदरमल खुद थिए उन्हारे में भी सानी। बांदरमल जी छटी पुराणी चैनदनि ते आहे कहाणी। खुलई रखी बंदूक बनाए पुछंदो आहे कोट ॿुधाए पेके वैजा घर जी राणी। बांदरमल जी छटी पुराणी चैनदनि ते आहे कहाणी। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटीअ मां थाने सारा करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छटी पुराणी चैनदनि ते आहे कहाणी। महिरबानी तव्हांजी।